साहब हींअर हिकिड़ी गज़ल मुख़्तसर भाऊ अकबर बण साहब खे दावत ॾियां थो अची करे असां उथूं था बस खुदा जा बंदा छड़ो गज़लनि ते ज़ोर आहे घणा बरेलवी थी विया अधु तमामु क़ुरान ॿुधो अबा हिदायत जो किताब क़ुरान शरीफ़ मां खां पोइ वेठा सॼी राति हलाए असां पोड़ा माण्हू अबा वेही वेही नथा सघूं अबा वेहो 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 यार संभरे वेहो जेके वेही सघो वेहो वञो त वञो अॻियां हा जेके सम्झण वारा आहिनि वेहो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يعمل مثقال ذرة خيرا يره ومن يعمل مثقال ذرة شرا يره صدق الله العلي العظيم से तो वेही विञाया जे कतण संदादी ऐट आडो न आई गोरी गोरी सी कंध खणंदी की उते अगण अजीबन जे उन्हीं की महफिल सजा रहा हूँ चिराग मेरा है रात उनकी उन्हीं की मतलब की कह रहा हूँ ज़ुबान मेरी है बात इनकी दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी وعلى آله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मोहतरम दोस्तों ही कुरान शरीफ जो जलसो आहे छो तो उन जी दस्तार बंदीअ जो प्रोग्राम ईअं से हाफ़िज़नि जी दस्तार बंदीअ जे प्रोग्राम ते ही महफिल मुनक़द कई वई आहे अफ़सोस इहो आहे जो असां दुनिया जे चंद टकनि जे लाइ पंहिंजे बचड़नि खे अंग्रेज़ीअ ॾे धिकऊं था त नौकरी मिलंदनि पर आख़िरत जेॾी वॾी आहे उनखे बर्बाद कयूं था उन लाइ क़ुरान शरीफ़ जे हिकिड़े अखर खे बि असां अॼु ताईं न सिखियो तरावीहनि में क़ुरान शरीफ़ सॼा पढ़ी विया ॿुधो बि हूंदो ॻोठ ॻोठ में तरावीहूं थियूं ताज़ियूं हर ॻोठ में क़ुरान शरीफ़ जा ख़त्मा थिया 30 सिपारा हाफ़िज़नि पढ़िया पर जमात खां पुछो त हिकु आयत बि सम्झ में न वेठी छो त असां आहियूं सिंधी सिंधी मिनल गिंदी
अब हिंदी पातियों पढ़ो हुजे सिंधी अरबी सिखो कुरान शरीफ पढ़ो कुरान शरीफ जी समझ असां तव्हां सां कब्र में गॾु हलंदी हिन जा वर्क न जेको समझो उहो तव्हां सां गॾु हलंदो ऐं हदीस शरीफ में ईंदो आहे हिन जे अखरनि ते 10 नेकियूं आहिनि पर हिन जी हिकिड़ी आयत समझण वारे खे 100 रकात नफिल पढ़ण जो सवाब मिलंदो हदीस इब्न माजा जी सही तरीन हदीस पर माण्हुनि खे ख़बर कोन्हे जाथों बि मुला धुको हयूं वञे त हयूं वञे न हवालो हूंदो न ख़बर हूंदी मां हवालो थो ॾियां सही इब्न माजा जो वॾो हदीस जो किताब आहे उन में इहा हदीस मौजूद आहे कुरान शरीफ जी हिकिड़ी आयत समझण वारे खे 100 रकात नफिल पढ़ण जेतिरो सवाब मिलंदो ऐं अव्हां खे इहा ख़बर हूंदी त कब्र में 3 सुवाल थींदा घणा यादि कया अथव थोरनि खे यादि हूंदा बाक़ी नारा ॾाढा हणंदा वो असांजो मवाली या अली मदद पुछो त अलीअ जी का ख़बर कोन्हे न अलीअ जे अबे जो पतो न अलीअ जी अम्मा जी ख़बर न अलीअ खे पुट घणा हा न थिया इहे शयूं असांखे ख़बर न आहे बाक़ी अली अली ओ सोना अली साईं भी कुरान शरीफ जे करे आहे ऐं नबी साईं मोहम्मद रसूलुल्लाह भी कुरान जे करे पढ़े तव्हांखे ख़बर आहे न अॻे नबी साईं 12 रबीउल अव्वल या 9 रबीउल अव्वल ते ॼायो त माण्हू हुजूर खे सॾींदा हा मोहम्मद बिन अब्दुल्ला मोहम्मद बिन अब्दुल्ला जॾहिं रमज़ान में कुरान लथो त सुहिणो थी वियो मोहम्मद बिन अब्दुल्ला खां मोहम्मद रसूल ऐं हे कुरान बि मिलियो ऐं ख़बर आहे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झो सम्झण वारा मां घणो राज़ खे पटींदुसि न उहो मसइलो इहो आहे त सिफ़त मौसूफ़ खां जुदा न थींदी आहे मिसाल ॾियां हे कारी साहब वेठो आहे न कारी साहब मौली साहब हे कारी साहब मौली साहब ॿई आहे ईअं न आलिम शगुर बि आहे कारी साहब कुरान शरीफ जो हाफ़िज़ बि आहे हे मौसूफ़ वेठो आहे त हिन सां गॾु इल्म बि इन सां गॾु वेठो आहे या इल्म हिन खां जुदा वेठो आहे होॾे ॻाल्हायो इहो हाफ़िज़ साहब आहे त हिफ़्ज़ जो शान बि हिन सां गॾु वेठो आहे त माना सिफ़त मौसूफ़ सां ज़ोर सां कलामुल्लाह रब जी सिफ़त आहे कलामुल्लाह कंहिंजी सिफ़त आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे आधी राति खां पोइ अलाह आसमानी दुनिया ते लहंदो आहे सही हदीस में असां सही हदीस में कोई शक जी ॻाल्हि कोन्हे कीअं लहंदो आहे उहा ख़बर रब खे आहे हे कुरान लथो कुरान कलामुल्लाह है कलामुल्लाह अल्लाह जी सिफ़त आहे सिफ़त हेठि आई त मौसूफ़ काॾे अबा इल्म ईंदो त आलिम सां ईंदो न ॻाल्हि न सम्झो दादा मां रात खे खोलींदुसि त कमु ख़राबु थींदो फतवाऊं लॻंदियूं इधर उधर जूं पर मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झां थोरो थोरो तवजे सां वियो तव्हां ठकाणनि जे ॿुधण जा क़ाइल हो न साईं पर हे इल्म जी ॻाल्हि सम्झो थोरो मसइलो इहो कलाम में मुतकल्लिम हूंदो आहे न हूंदो आहे हे ॿियो मसइलो थो सम्झां उहो उते राज खे मां दफ़न करे रखियो आहे सम्झण वारा पहुची विया बाक़ी न सम्झो त उनखे भत जो पाटड़ो मिली वियो आहे झटि वेंदो त सवाब बि मिली वेंदो सम्झोसि सम्झण वारे जे लाइ मसइलो आहे वॾो कलाम में कलाम वारो हूंदो आहे लफ़्ज़नि में लाफ़िज़ हूंदो आहे लफ़्ज़ ॻाल्हाइण वारो
गाल समझो थोड़ी तवज्जे सां त समझाया मौली साहब वेठो हो कुरान किताब पढ़ाए पियो मदरसे में वॾी हिकिड़ी पागड़ सां बेबी तेरे खण अल्लाह हेॾी पागड़ हेॾी ॾाढी अधमण तेल जो मखियूं मदरसे में जो अची निकितो हुयो त कोरो ॼट वो काचे को आयो गाल समझो था न वेठा हो त नाराज़ न थियो मिसाल थो ॾियां थोरो तवज्जे सां ॻाल्हि समझो भला आयो ओॾों हाणे हिते जो आयो त मौली साहब सबक पियो पढ़ाए मौली साहब ॾिठो त घणा हे त को वॾो मौलवी लथो छोरनि खे चई अबा किताब ठपियो हाली हिन खां हवाल वठूं न त कढंदो चुकां हो त थींदो आहे न मौलवी खे मौलवीअ खां सम्झो था न मतां कढे चुकां तंहिंजे करे चुप कयो त हिन खां हाल पुछूं ॿुधो ॿुधो थोरे तवज्जे सां त मौली साहब हुन खां पुछा कई साईं तव्हांजो इस्म गिरामी छा आहे हो त हुयो सफ़ा काथे जो सादो माण्हू मथे मुरे न इस्म जी ख़बर न गिरामीअ जो पतो वीचारे चई साईं सिंधी में ॻाल्हायो त मां जवाब ॾियां चई अच्छा तव्हां मां सम्झी वियो मौली साहब चई वक़्त जो नालो छा आहे चई यूसुफ नालो हुयुसि यूसुफ नालो हुयुसि ज़ोर सां यूसुफ पर छा चए पियो हमरा यूसुफ तव्हां छा सम्झो इन लफ़्ज़ ॿुधाइण सां लफ़्ज़ वारे जो इल्म नज़रियो या लफ़्ज़ वारे जी जहालत नज़री ज़ोर सां चइबो त लफ़्ज़नि में लफ़्ज़ ॻाल्हाइण वारे जूं सभु सिफ़तां ज़ाहिर ॻाल्हि सम्झो अलाए न त लफ़्ज़नि में इल्म वारे जी बि असां 5 मिंट कंहिंजी तक़रीर ॿुधूं न सम्झी वेंदासीं त चूतियो आहे टाप जो या भलो माण्हू वॾो आलिम आहे या नंढो आलिम आहे लफ़्ज़नि में लफ़्ज़ वारे जूं सारियूं सिफ़तूं नज़र ईंदियूं त हे लफ़्ज़ कंहिंजा आहिनि पोइ हिन में अलाह हूंदो न जीअं हुन लफ़्ज़ में ॼट हुयो न यूसुफ लफ़्ज़ में उनजी ॼटकी नज़री न नज़री ज़ोर सां ॻाल्हायो इहो मसइलो थो सम्झायां हिन जो ॿुधो ईरान जे हिकिड़े शाइर हिकिड़ो अधु शेर ठाहियो ॿियो अधु शेर ठाहिण न पियो अचे वॾा शाइर गढ़िया अब्दुल लतीफ़ भिटाईअ जेॾा वॾा माहिर पर अधु शेर जो ठाहियूं अधु शेर ठाहे न सघिया अधु शेर कहिड़ो ठाहियूं पारसीअ में ॿुधो अबा जेके जाॻियो था उहो ॿुधो सुभान अल्लाह बि ज़ोर सां कयो त निंड लॻे थो सभु जाॻो था या मवालीअ वांगुरु छॾो सुर था मिलाए वो हमारा डॉक्टर साहब मुझे पान ॿुधायो डॉक्टर साहब तारिक साहब जो वालिद साहब डॉक्टर खालिद साहब मुझे ॿुधायो त मां हेॾे पेशावर में तकरीर कई जोश सां ज़बरदस्त जोश सां छोरो हिकिड़ो टपो ॾेई उथी वॾा नारा हणे जॾहिं नारा असां तकरीर करे लही आयासीं त छोकिरो मां सां मिलियो अची मोहब्बत सां मां उन खां पुछां पियो भाई ये आपने कुछ मेरी तकरीर समझी बमझी सही थोड़ी सी तो चवन लगो समझता कुछ न था तुम जोश करता था हम नारा लगा तमाम भी तो मसलो चलो नारे जो होश में आयो थोरो जोश खत्म आ थियो त हाणे मुए बचा ये होश वारा तंहिंजे करे होश वारा त ॿुधो सम्झो मां वॾे कंहिं मक़सद ॾे तव्हांखे वठी थो हलां हा ईअं कोन थो वठी वञा तरतीब सां वठी थो वञा तव्हांखे कंहिं पासे तवजो कजो ईरान जे शाइरनि अधु शेर ठाहियो पारसीअ में कहिड़ो दुरे अबलक से कमदीद मौजूद चित कबरो मोती कहीं घट ॾिठो हूंदो मौजूद मोती या अछो त अछो कारो त कारो जहिड़ो हिकिड़ो ई रंग हूंदो आहे अधो अधु 2 रंगनि वारो मोती कहीं
दुनिया में न ॾिठो आहे। हाणे इहो अधु शेर त ठाहियूं, ॿियो शेर ठाहिनि न पियो। दुरे अबलग से कमदीद मौजूद, चिट कबरो मोती कंहिं न ॾिठो आहे मौजूद। चऊं हणी हणी बीठा शाइर, ॿियो अधु न ठहियो। चऊं हिंदुस्तान ॾे मोकिलियऊं, मुगलनि जो दौरो, हिते बि पारसी हलंदी। सरकारी ज़बान जी हाणे अंग्रेज़ी आहे न साईं खे चवां असील खे ख़बर, न वरी मुदई खे ख़बर, न मुद्दा आलह खे पतो, न फरियादी खे पतो, न जवाबदार खे पतो। वकीलनि अंग्रेज़ी में ॻाल्हायो, अलाए छा धूड़ हणी छॾियूं केस खे, ख़बर त नथी पए न। उन ज़माने में पारसी ज़बान हलंदी, त पारसी हिते आई, इहो अधु शेर हिते आयो, हितों जा शाइर बि थकी पिया, ॿियो अधु ठाहे न सघिया। ज़ेबुन निसा बादशाहनि जी हिकिड़ी औरत हुई, मुग़लनि बादशाहनि जी हिकिड़ी माई, वॾा शाइर, वॾी शाइर हुई। उन बि मथो हयो पर न ठहियसि। हिकिड़े ॾींहुं सुरमो विधई अख में, त सुरमो हुयो को थुल्हो, अख में जो लॻुसि त ॻोढ़ा वही पियसि। ॻोढ़ा जो वहा त ॻोढ़नि में अधु अछो पाणी, अधु सुरमे वारो मिलियल कारो पाणी, माना गॾु लथा। ॻोढ़ो जो लथो त अधु कारो हो, अधु त हिन जे दिमाग़ में अची वियो त जेके हो ईरानी चवनि था त चिट कबरो मोती कहें, दुरे अबलग से कमदीद मौजूद। हिन ॿियो अधु ठाहियो, भले अशके फुतानी सुरमा आलूद। जे हा हा वाकई चिट कबरो मोती त कंहिं न ॾिठो आहे, पर महबूब जे अख जो ॻोढ़ो इहो बि मोतीअ खां घटि नाहे, उहो अछो ऐं कारो मां ॾिठो आहे। अपां ॻाल्हि सम्झो अलाए न, त ॿियो अधु ठही वियो। इहो बैत जो वियो ओॾे ईरान ॾे, त ईरान जा वॾा वॾा मौलवी शाइर अचनि त हलो ॾिसूं इहो कहिड़ो वॾो शाइर आहे भेण। ॿियो अधु बि ठाहे वियो, कंहिं न ठाहियो। उतां वॾो वफ़द आयो हिते, बादशाह खे चयोसीं इन शाइर सां मिलंदासीं। उन उहो दौर हो इस्लाम जो, छाजो? उन में मायूं नज़र ज़ोर सां अॼु हमरा खां पुछंदे त ज़ाल जो नालो ॿुधा, न ॿुधाईंदुई, बाक़ी ॾिसणी हुजे न शॉपिंग सेंटर ते बीठी हूंदई रुंधी। अॼु दौर अहिड़ो थी वियो आहे, पर्दा वर्दा ख़तम आहिनि, ऐं सैयदाणियूं बि ॿाहिरि घुमंदियूं अचियूं, अबा आहे या नाहे, मसइलो सम्झो बाबा थोरो। उहो दौर हो इस्लाम जो, औरत जी पोतीअ जो पलांद बि दुनिया न ॾिसंदी, वरी बादशाह जी औरत। ज़ेबुन निसा वॾी शाइरी, बादशाह ॾाढो कावड़जी वियो, आयो घर में। ज़ेबुन निसा खे चईं ज़ालिम, तूं शेर अहिड़ा थी ठाहीं जो हाणे माण्हू ॾिसण आया थी, मां हाणे तोखे उन्हनि जॻह वठी वञा। त ज़ेबुन निसा चयो नाराज़ न थी, मां जो किताब खणी वञे, उन किताब जे मथां हिकिड़ो बैत लिखियईं। तवजो आहे, हिकिड़ो बैत लिखियईं, कहिड़ो? उन जे किताब अॼु बि मिलंदो आहे, ज़ेबुन निसा जे बैतनि जो किताब अॼु बि मिलंदो आहे। उन किताब जो नालो आहे दीवाने मख्फी। उन जे मथां बैत लिखियईं, कहिड़ो बैत लिखियईं? दरसुखुन मख्फी मनम चूबुए गुल दर बर्ग गुल, मां लफ्ज़न में लिकल आहियां ईअं जीअं गुलाब जे गुल में खुशबू लिकल हूंदी आहे। खुशबू ॾिसण में ईंदी आहे, गुलाबी पन त नज़र ईंदा आहिनि गुलाबी, पर खुशबू अखियुनि सां ॾिसण में। त हुन माई लिखियो दरसुखुन मख्फी मनम चूबुए गुल दर बर्ग गुल, हर के दीदन मैल दारद दरसुखुन बीनद मरा। जेको मांखे ॾिसण चाहे थो
मुझे किताब के दिसे जंखे मुझे दिसन जो शौक है मुझे लफ्ज़न बैतन के दिसे त मुझी खुशबू मुझो इल्म उन बैतन में तवा के मिली वेंदो जी उन माई चयो त मां लफ्ज़न में लिखल आया हे लफ्ज़ कहजा जोर सा इन करे अल्लाह तवा के मिलदो त कुरान जे समझ सा इन लफ्ज़न में खुदा सुभान अल्लाह अल्लाह के बार न गोलियो हिते मौजूद है इन लफ्ज़न में मौजूद है गाल समझो हे कलाम अल्लाह जी सिफत है सिफत मौसूफ में गड हुंदी आ समझे से सिफत हुंदी त मौसूफ हुंदो त सिफत हुंदी इन करे ही कलाम अल्लाह रब जी सिफत आ इन करे रब के सुञाणियो त हिन कुरान सां गाल समझो न ऐं हे मथां खूं लथो आ हेठ अब आप कुरान शरीफ ता ॿुधो हूंदो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा रब साईं फरमाओ हिन पाक किताब खे मथों खां सां हेठ मोकिलियो मथों खां हेॾे समझो थोरो तवजे सां यूसुफ अलैहिस्सलाम के भाइरनि विधो हो खूह में छा में जोर सां हेठ सटियऊंसि मथे ॻाल्हायो नथा भाइरनि जी त कोशिशि हूंदी आहे त मां मथे हुजां इन पंहिंजे भाउ खे बि ॻाल्हि सम्झो था अलाए कोन हा तूं ख़ुशि आहीं त मूंखे भाइर मिलिया आहिनि भाइर त इहे नबियनि खे बि मिलिया गाल समझो थोरो तवजे सां ओ मुंहिंजा सोना मोहब्बत एको नेकीअ में आहे भाइर नेक हिन पुट नेक आहे त तोखे फ़ाइदो मिलंदो जो पुट चंडो निकितो त सॼे ॻोठ ते रेड थींदो अब आहे या न आहे चइबो त फ़ाइदो पुट भाउ न ॾींदा आहिनि फ़ाइदो नेकी ॾींदी आहे फ़ाइदो इहा ॻाल्हि यादि रखो त अॻिते ईअं ते थो मसइलो अचे फ़ाइदो नेकी ॾींदी आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे भाइरनि सथियो हो खूह में यूसुफ अलैहिस्सलाम नंढड़ो वीचारो अंदर खूह में ढबन में चिंबड़ियो पियो आहे पत्थरनि खे चिंबड़ियो पियो आहे वेठो आहे वीचारो कंहिंखे पियो सॾे हेॾे ॿुधो इहो घराणो अहिड़ो हो जंहिं घराणे में अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे मुश्किल कुशा सम्झंदा ई न तव्हांखे ख़बर आहे न हज़रत याकूब अलैहिस्सलाम हे कंहिंजो पुटु हो यूसुफ जोर सां पढ़ियल लिखियल ॿुधाईंदो त ॼट खे बि ख़बर पवंदी याकूब अलैहिस्सलाम आख़िरी वक़्त में पुटनि खे घुरायो माता बुदून मिन बादी ओ मुंहिंजा पुट मूंखां बाद में कंहिंजी इबादत कंदो मौत जे वक़्त में याकूब अलैहिस्सलाम पुटनि खां पुछे पियो त कहिड़े रब जी इबादत कंदो उहो सम्झो अथो असां छा चवंदा आहियूं आख़िरी वक़्त में छोरा मामन खे पंहिंजो मुंहिंजो मोह न ॾेखारिजे ॻाल्हि सम्झो था अब मरदो वेंदो त बि चवंदो बुज़ुर्ग लिखियो या वसियत पूरी न कयो फतवा में लिखियल आहे या ग़लत वसियत हमरा कई आहे ॾेखारियो मोह खाजी रिश्ते तोड़न जी वसियत आहे भले ज़ालिमनि छा बि हिन सां ज़्यादती कई अथई पोइ बि उन्हनि खे मोह ॾेखारियो असां त मर्दे ताईं दुनिया जो चक्कर हलाईंदा नबी आख़िरी वक़्त में कंहिंजी यादि पियो कराए माता बुदून मिन बादी त पुटनि जवाब ॾिनो कालू नाबुदु इलाहक व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल व इसहाक इलाहन वाहिदा व नहनु लहू मुस्लिमून उन हिकड़े रब जी इब्राहीम जे रब जी इस्माईल जे रब जी ऐं अब्बा तूं दिल थधी कर सां ॿिए खे सॾण वारा ॿिए जे अॻियां झुकण वारा न आहियूं नहनु लहू मुस्लिमून दुख में सुख में रब जे अॻियां झुकंदासीं
यूसुफ भी तो उन जो पुट हो न, याकूब जो, याकूब अलैहिस्सलाम जो। अंदर वेठो रब खे बादा, रब साईं को मथों हथ त कोन लाहींदो आहे। अब अलाह मदद कंदो आहे त हालात ठाहींदो आहे। हे तव्हांजा हथ सभिनी जेके हथ लॻल अथव, हथ अथव कोन अथव? अथव। इहे हथ कंहिं ठाहिया आहिनि? दोस्तनि दुश्मननि जा हथ कंहिंजा ठहियल आहिनि? तंहिंजे करे अलाह जंहिं बि हथ खां चवंदो आहे मुंहिंजा ठहियल आहिनि, जंहिं बि हथ खां फ़ाइदो वठां या नुक़सानु ॾियारियां मां ॾियारे सघंदो आहियां, इहे सभु मुंहिंजा ठहियल आहिनि। सम्झो था अलाए कोन? अब अलाह साईं ॾाढो आहे। काफ़िले वारनि जो पाणी ख़तम थी वियो, काफ़िले वारनि जो अलाह ख़तम करे छॾियो। हुननि खे पाणीअ जी तलाश थी, डोल खणी हिन जे खूह जे मथां वेठा, अंदर जो डोल सॼो भरण जे लाइ। त यूसुफ ॾिठो त जंहिं ड्रभनि सां, जंहिं पत्थरनि सां मां चिंबड़ियल आहियां, इन्हनि सां कॾहिं बि ॿाहिरि न निकिरंदुसि, छो त इहे खूह जे तरे जा आहिनि, ये खूह जे इन्हनि सां कोन निकिरंदो। हे डोल मथों खां अचे थो हेठि, ये डोल काथों थो अचे? ज़ोर सां मथों खां अचे थो हेठि, इहो वेंदो बि मथे। इन सां चिंबड़ुमि त मां बि सियाणो हो न, इन सां चिंबड़ी पियो। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां। हुननि जो छिकियो त उन सां गॾु ई ॿाहिरि निकिरी आयो। हे काथों आयो? हेठां खां मथां खां। अंज़लना नुज़ूल जी माना ई आहे त मथां खां हेठि अचे। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां। ओ बाबा तूं अंदरि चिंबड़ियो पियो आहे पत्थरनि सां, हिन दुनिया जे दुकान सां, हिन जी ज़मीन सां, हिन जे माल सां, हिन जी मेहन सां, हिन जे हमरा लॻो पियो आहे। इहे ड्रभ इतां जा थी चढ़िया जंहिंसां तूं असां चिंबड़िया पिया आहियूं। हे मथों खां रसो आयो आहे। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन। सुभान अल्लाह। हबल जी माना अलाह जो रसो, अलाह जो। हे रसो मथों खां आयो, हे रसो तूं जंहिं असां सां, जंहिं शइ सां चिंबड़िया पिया आहियूं, कोन निकिरंदासीं, जन्नत कोन वेंदासीं। जन्नत सतनि आसमाननि खां मथे आहे। इन करे यारो जीअं यूसुफ मथी शइ सां चिंबड़ियो, मथे निकिरी वियो, त तूं असांखे बि खपे त हिन सां चिंबड़ूं त मथे निकिरी। अब आयो तयार हिन सां चिंबड़। हाणे अचो त उहे आयतूं सम्झायां जेके कम जूं, जेके तव्हां असां न सम्झूंसीं। रमज़ान शरीफ़ गुज़री वियो, सिंधी खे हिकु आयत बि सम्झ में, छो त पढ़े ई नथो न। हालांकि हिन जो तर्जुमो सिंधी में कोन्हे, ॻाल्हायो नथा। सिंधी में तर्जुमो कोन्हे लिखियो। घणा ख़तमा कढिया अथव सिंधी तर्जुमे जा, पढ़ियल लिखियल कोन वेठा। तूं बि पढ़ियल कयो, कढियो थी कढी? हा तर्जुमे जो, तर्जुमे जो सॼो पढ़ी वियो तर्जुमे। हे यार माण्हू को लॻे थो चङो हे सिंधियुनि खां निकितल आहे। अरब बीठो हिकिड़ो जाहिलो, पर ॿोली वक़्त वारा त हा जो नबी उन्हनि जे ज़बान में आयो। अरबी बीठो हुयो ॼट, नालो हुअसि मुजरिम, नालो हुअसि ज़ोर सां। अरबनि जा नाला बि असां सिंधियुनि वांगुरु ॼटका अथव। माकोड़ो, किरड़, कंडेरो, असांजे सूमर, आचर, शाबान, रमज़ान, असांजा नाला त इहे आहिनि न। रजब, खमीसो खान, जुमो, इहे नाला अरबनि जा बि चरियनि जा नाला अहिड़ा हुया। सॼे खोड़ हदीस जे किताबनि में। त हिकिड़ो हमरा हुयो ॼट, पर अरबी ॿोली त सम्झंदो न, पंहिंजी ॿोली हुअसि। नालो हुअसि मुजरिम। निमाज़ जी पहिरीं सफ़ में बीठो त हेॾो कारी साहब पढ़ियो, अलम नुहलिकल अव्वलीन, असां पहिरियनि खे हलाक कयोसीं। असां पहिरियनि खे, हे त बीठो पहिरीं सफ़ में त मरी वियो। एतिरो त सम्झे पियो न, तोजे असांजे अॻियां इहा बि ॻाल्हि नथी सम्झ में अचे। त उते हुनजो पढ़ियो पेशवाम, अलम नुहलिकल अव्वलीन, छा असां न हलाक कयोसीं पहिरियनि खे। हिन चयो पहिरियों त मां बीठा मरी वियुसि। ईअं निमाज़ में ई फ़ाइदो बि कोई। मां हिन ईद ते ईद पियो पढ़ी आयुसि, ॿिए पासे न वरी असांजे घर में बि ईद थींदी आहे भिक में। उते हमरा हिकिड़ो ईद पियो पढ़े,
सॼे से निकिरी वियुसि को अलाए चाबी ही साइकिल मोटर जी रिड़ी वई हुन अॻिले हमराह जे हेठां हिन सम्झो त न खणंदो पर अतहियात में त उनखे बि वेहणो उन चाबी जे मथां जो वेठो हिन सम्झो इहो बेईमान थियो सॼे से निमाज़ में ई हे ॼट उथियो उनखे धिको ॾेई हेठां चाबी कढी वरी वेठो आहे सुभान अल्लाह हेड़ी क़ौम खे केरु सुधारे असां को चढ़ियल मेघो साहब शहीद थी वियो डॉक्टर हले वियो असां उते ई थी तो फेर अबा होश में वे हो कुछ समझो समझे हो बेचारे जो बुधो अलम नूह लिकल अवलीन त पुछ भजी वो नमाज में आखिरी सफा में बिठो तो वरी इमाम साहब अगली आयत पढ़ी सुमन नुतबिहुमुल आखरीन वो असां कढ लगायो से न तबाही जे पोयन खे भी हिन जो अदा मां खे ताड़ियो थस वरी विच भजंदो नमाज में विच में अची बीठो सामे विच सफ़ा में बीठो वरी हुन पढ़ियो कज़ालिक नफ़अलु बिल मुजरिमीन ईअं ई कंदा आहियूं असां मुजरिम सां हिन जो मथे मुंह करे वल्लाहि फीना नज़लत खुदा जो कसम हे अॻे त नबियनि ते ॿुधा से क़ुरान लथो आहे हे माते हिन इमाम ते बि कुझु लहे थो मथां अलाह असां हिते निमाज़ न पढ़ीसीं माना एतिरो सम्झे पियो असां वारो हमरा हलियो वियो त बि ख़बर न पए ॻाल्हि सम्झो था ॼटनि खे खपे कूड़ा दलील कूड़ा न पुछो हदीस काथे आहे लिखियल हदीस में अजे काथे लिखियल आहे कहिड़ी हदीस में लिखियल आहे ख़बर छंडईअ पियो पंहिंजूं ॻाल्हियूं तो दॿींदो वते राहिब जा किसा ये काथे लिखियल आहिनि कहिड़े किताब में का ख़बर कोन्हे हमरा खे दॿियूं बीठो आहे बस अचे दले बुढ़ड़ी जो बेड़ो तरी वियो उहो बि महीने खां पोइ उहो बि वरी ॼञ सूदे शरनायूं वॼनि पयूं पीरान बीठो सुभान अल्लाह अबा ये छा में लिखियल आहे कहिड़े किताब में लिखियल आहे बस हले थो मौलवी किताबनि में आहे ओ हिकिड़ो असांजो मौलवी साहब ॿुधाईंदो पर चए मां हेॾे चौधरियुनि वटि पढ़ाईंदो हुउसि न मां नाराज़ न थियो मां असल कम ते अचां थो थकी पवंदो त अॻे छॾे वेंदुसि अॻे ॿुधो निमाज़ पढ़ाए चइबो मां चौधरी आहे हेॾे पंजाबी उन्हनि वटि निमाज़ पढ़ाईंदोसि पोइ हिकिड़े जो चौधरी जो नालो ईसा ॿिए जो मूसा हुयो सॼे से उन्हनि जा नाला त क़ुरान में फिरनि पिया ऐं हिकिड़े जो नालो हो टीटू टीटू सदर हुयो उनजो नालो को हुन चौधरी नंढे ते रखियल हो टीटू उहो कावड़जी वियो चई हाफ़िज़ खे चई सभिनी जा नाला ॿियनि मावनि भाइरनि जा नाला ईसा मूसो वठंदो आहे बाक़ी मां जो काॾे वियो पुट मां पैसा न ॾींदो मां ख़तमे ते चई साईं ईंदो अञा अचण वारो अञा तूं तकड़ छो थो करे ईंदो नालो अवा हिकिड़ी राति हलंदे हलंदे हिन बि पढ़ियो ईसा मूसा टीटू तभी वियो ईअं त हे निमाज़ में खड़कणा नोट कढी ईअं घोरे घोरे वरी बीठो हाणे इहो छाते ख़ुशि थिए पियो कूड़े दलील ते सचे दलील ते इहो हुयो टीटू लफ़्ज़ क़ुरान हुयो न हुयो बसि हिन चूत खे मिली वियो त हे टपा खाए पियो सम्झे ईअं टपा था खाइनि माण्हू दलील कोन्हे पुछो त काथे क़ुरान में लिखियल आहे कहिड़ी हदीस में लिखियल आहे सच ॿुधा असांजो अक़ीदो सच ते मबनी आहे कूड़ ते न आहे ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां त मां बि यादि रखियो क़ुरान शरीफ़ जी आयत जेका आहे न उहा सम्झणु ज़रूरी आहे मां पढ़ी आहे मन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह व मन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह हुज़ूर जन वटि हिकिड़ो अरब आयो सही हदीस में मौजूद आहे अरब हिकिड़ो आयो नालो हुस सासा नालो हुस वॾो बेहतरीन अरबी ॿोलीअ जो माहिर वो हुज़ूर वटि मुस्लमान थियो फरज़दक जो चाचो फरज़दक अहल बैत जो वॾो शाइर उन जो चाचो सासा मुस्लमान थियो
हुजूर खे चई मूंखे सूरतूं सेखारियो हुजूर जन हिकिड़े साहबे खे चयो हिनखे सेखार हुन वरी 100 आयतनि वारी सूरत हुन पोढ़े खे दॿी इहा यादि कर हुन चयो साईं हे मां यादि करण को चढ़ियल हालांकि अरबो हुजूर खे चई साईं मूंखे नंढड़ियुनि सूरतनि हुजूर जन फरमा 20-25 आयतनि वारे हवामी मंझां यादि करायसि त हिन चयो साईं 25-20 बि मां आयतूं यादि करे न सघियुमि नंढड़ियूं सूरतूं मूंखे ॿुधायो त हुजूर जन फरमा चङो आख़िर में जेके नंढड़ियूं सूरतूं उहे यादि करा त हिन खे उन सहाबी उस्ताद सासा खे वॾो अरबीअ जो ॼाणो हो इहा आयतूं इहे इज़ा ज़ुल्ज़िला वारी सूरत पढ़ी ॿुधाई जॾहिं इन्ही आयत ते आयो फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा ज़रे बराबर भी नेकी कई थी त उनखे भी ॾिसंदे ज़रे बराबर बुराई कई थी त उनखे भी ॾिसंदे इहो जो हुन ॿुधो त वॾो माहिर दाना माण्हू हो अरबन जो बस चई बस ॿी सूरत पढ़ण जी यादि करण जी मूंखे ज़रूरत न आहे तो उन सहाबी वञी तव्हां ॾिनी साईं हे जेको पोढ़ो तव्हां ॾिनो आहे न हाणे ॿियूं सूरतां बि नथो यादि करे चए थो बसि मुंहिंजे लाइ वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा हस्बुना उस्ताद मुंहिंजे लाइ इहे ॿ आयतूं खोड़नि मां सभु कुझु सम्झी वियो आहियां हिन मां त उन सहाबी वञी हुजूर खे तव्हां ॾिनी साईं इन आयतनि खां सवाइ ॿियूं यादि ई नथो करे तो हुजूर जन फरमाओ दअहु फकीह छडेस वॾो समझदार फकीह वॾो आलिम थी वियो थी इन ॿिन आयतनि सां सुभान अल्लाह माना एॾियूं कम जूं आयतूं हुन जो ॿिन आयतनि सां आलिम ॿुधो तवजे सां थोरो हुजूर जन बुखारी शरीफ़ जी हदीस आहे सही हदीस में मौजूद आहे हुजूर जन हिकिड़े दफ़े घोड़नि जो ज़िक्र कयो सवारियुनि जो सवारी सम्झो था न उन दौर में छा सवारियूं हुयूं घोड़ो गॾो ऐं उठ वग़ैरह खच्चर इहे सवारियूं घोड़े जो हुजूर जन तज़किरो फरमाऊं घोड़ो 3 क़िस्मनि जो आहे मालिक जे लाइ हिकिड़ो अजरुन ॿियो विज़रुन ॿियो सितरुन ॿियो टियों विज़रुन अजरुन सितरुन विज़रुन साहबा चयो साईं हिन जो छा मतिलबु फरमा हिकिड़ो घोड़ो जेको दीन जे जिहाद जे लाइ आहे अब सवारी वठो त नियत इहा कयो त दीन जे जलसे ते भॼी पहुचंदासीं पोइ हिन सवारीअ जो हर शइ तव्हांजे अजर आहे हुजूर जन फरमाया हिन घोड़े जो लिड बि अजर में तुरंदो इन जी खुराक बि अजर में तुरंदी इहो जेको टप टप करे पंहिंजे उन वथाण में छड़ो फिरे थो न इहो बि उन जो अजर में तुरंदो इहो घोड़ो बुखारी शरीफ़ जी सही हदीस अथव जिहाद जे घोड़े जो सभु शइ मालिक जे लाइ अजर ई अजर आहे मालिक जे लाइ अजर ई अजर ॿियो घोड़ो सित्र जी माना आहे पर्दो अब पंहिंजी सवारी पर्दो था पर्देदारी डाटसन ते चाढ़ींदे ज़ाल खे त सॼी दुनिया ॾिसंदी पंहिंजे साइकिल मोटर ते पर्दो कयूं हलियो वए त इहो पर्दो इहो छा आहे त हुजूर जन फरमा ॿी सवारी आहे पर्देदारी जेका पंहिंजे घर ॿार बचे जे लाइ आहे घोड़ो ॿियो इहो आहे टियों घोड़ो आहे तबाही बर्बादी उहो विज़र जी माना जंहिं घोड़े ते चढ़ी वॾाई थो ॾेखारे जंहिं पिजारे ते चढ़ी वॾाई थो ॾेखारे इहो पिजारो इनखे जहन्नम जो ॿल बनाए ॻाल्हि सम्झो था या न हुजूर जन घोड़े जी ॻाल्हि कई त हिकिड़ो ॼटो थी बीठो चवणु लॻो अलाह जा रसूल भला घोड़े में त अजर सवाब आहे भला गॾह में मूंखे त गॾो हुन वीचारे वटि गॾ हूंदा हुन चयो साईं गॾह में त हुजूर जन चुप कई थोरी देरि खां पोइ चयूं त घोड़े जे लाइ त मुंहिंजी वही थी आहे मां तव्हांखे ॿुधाई बाक़ी गॾह जे लाइ ॿी ॻाल्हि वही कोन्हे अलबत्ता मां क़ुरान में गौर कयो हुजूर जन फरमायो जामिअतुन फाज़ हिकिड़ी जामे आयत क़ुरान शरीफ़ जी ऐं वॾी निखड़ियल आयत जंहिंमें सॼो दीन समायल आहे उहा आयत मां ज़हन में आंदी आहे त गॾ जी सवारीअ में बि ईअं ई नियत जो सवाब मिलंदो छो त क़ुरान में आहे मन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा
वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा संगड़ी नेकी उहो भी अमल आ गडो भी तू नेकीअ जे इरादे सां रखियो आ साइकिल भी रखी आ दीन जे इरादे सां त इहो भी अमल आ अजर इन में मुखे नज़रे थो त इहो भी इन में दाखिल आहे हुजूर जन फरमाओ जामिअतुल फास मां ताके आयत पढ़ी बुधाया जे भी सब कुछ दीन जो मसलो समायल आहे हाणे ये तवा आयतूं ॾिठियूं त कम जूं आहिनि न बाबा आहिनि या न आहिनि हाणे समझो इन आयतन जो तर्जुमो सवलो मां करे भी वयो वरी भी समझो वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन जहे हेरे में तवज्जो कजो मन आम केर भी हुजे चांडियो आज बलोचा जामोटरा केर भी आहे सिंधिया अरबिया अजमिया काथों जो भी आहे छो त इस्लाम जो उसूल इन इलाहुकुम लवाहिद व इन अबाकुम लवाहिद अल्लाह भी तवा जो हिक्का त अबो भी तवा सबनी जो जोर सा त मन आंदई केर भी हुजे तहां मजा घट दर्जे जो आ अमीर आ गरीब आ केर भी आहे यामल वमन यामल अमल छाके चइबो आ अमल अमल न गाल समझो अमल बुरो भी थींदो आ अमल भलो भी थींदो आ अमल छाके हिका फेल हेरे समझो जेके पढ़ियल लिखियल वो समझो वर्ब बाबा घोड़ो घूमे थो इहो वर्ब आ न इहो फेल आ ॻाल्हि समझो था न घोड़ो खाए थो इहो भी खाइण भी हिकिड़ो फेल आ पर इहो फेल आ अमल न आहे अमल छाके चइबो आहे जंहिंमें 2 सुवाल हुजनि इहो समझो इहो मां सम्झाइण लाइ आंदी आहे उन में 2 सुवाल हुजनि कहिड़ा कंहिंजे लाइ करे थो ऐं कीअं करे थो इन 2 सुवालनि जा जवाब ॾिनई त अमल ठहंदो न त अमल बस इहो मसलो समझी पोइ उथऊं दुआ था कयूं इहो वॾो मसलो आहे सम्झण जहिड़ो जंहिंमें माण्हू भुली पिया 2 सुवाल कंदासीं बाबा हमरा जो कज़ियो पाड़े में थी वियो तूं देगड़ो ठाहे करे उन ॾे मोकिलियो दादा इन जो कज़ियो थियो मां देग मोकिलियां खाइण वञे तॾहिं ते ॻाल्हि सम्झो बाबा हेॾे तॾहिं ते मोकिले मां पुछो छो मोकिलियई चे मौलवी सुभाणे असांजो भी कज़ियो थींदो त पाड़े वारा मोकिलींदा मां चयो तूं भी न हुजे इहो पाड़े वारो भी न हुजे त देग तुंहिंजी चट थी वई इहो अमल न थियो इहो अमल छो त तूं एवज़े जे लाइ मोकिलियो आहे न अमल जी माना छो कयो थी जो जवाब ठा त मां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ मोकिलिया पोइ ठहंदो ज़ोर सां हिकिड़े छोरे चयो त तावीज़ त ॿुधायो मूंखे मौली साहब को वज़ीफ़ो ॾियो मां चयो छाजो चए सौट वेठी आहे अब उनखे चाचो परणाए भी नथो मां भी ताड़ी आहे ॾे भी नथो मां चयो निमाज़ पढ़ंदो आहे चए निमाज़ न पढ़ंदो आहे मां चयो हाणे निमाज़ पढ़ हर निमाज़ खां पोइ रबना आतिना यादि थी चए हा साईं इहा यादि आहे हूअं त पढ़ियल आहे मां चए मां चयो रबना आतिना फिद दुनिया हसना इहा दुआ पढ़ंदो कर हर निमाज़ खां पोइ हसना में मुराद इहा वठ ऐं रब अता कर दुनिया में इहा माई हसना तोखे मिली वेंदी चए हाँ अवा शुरू आहे छोरो अञा ताईं पढ़े थो निमाज़ हाणे इहो पढ़े छाजे लाइ अला अला थो या छोरीअ जे लाइ ज़ोर सां ॻाल्हायो इहो अमल न थींदो असां आदत विझूंसि था पिया अॻिते अमल थींदुसि ॻाल्हि सम्झो था न जॾहिं अला अला पढ़ंदो तॾहिं अमल थींदो त अमल में पहिरीं शइ इहा ज़रूरी आहे त कंहिंखे राज़ी करण लाइ पढ़े थो नफ़्स खे राज़ी कंदे वॾेरे खे राज़ी कंदे पाड़े खे राज़ी कंदे कबीले खे राज़ी कंदे पंहिंजे कुटुंब खे राज़ी कंदे या अल्लाह खे राज़ी कंदे जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ करे थो त जी हो ज़ोर सां हाणे हिकिड़ो सुवाल त तव्हां सम्झी वियो त अमल उहो थींदो जेको कंहिंखे राज़ी करण जे लाइ हुजे इहा ॻाल्हि हुजूर जन खे चयो वियो त तव्हां ऐलान कयो
कुल इन सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ऐ नबी ऐलान कर त मुंहिंजी निमाज, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी जिंदगी, मुंहिंजो मौत अल्लाह जे लाइ आहे। रब फरमाओ नबी जो सब कम अल्लाह जे लाइ, त मां भी सजी कायनात मोहम्मद जे लाइ। सुभान अल्लाह। छो त ला जे लाइ ला थींदी आहे, तूं उन जो थींदे त उहो तो जो थींदो। जेको रब जो त इन्हीअ जो थींदो, उहो रब भी सब जो। न त मसलो न ठहंदो। इन करे हर कम कंहिंजे लाइ? अल्लाह जे लाइ। हिकिड़ो मां पुछे पियो साइंसदाननि खे सवाब मिलंदो? हे मोबाइलूं ठाहियूं साईं, तव्हांजी तकरीरूं इंग्लैंड वारा ॿुधनि था वेठा। अबा हे साइंसदान ठाहे, हे घड़ियूं ठाहियूं, तव्हां टाइम ॾिसी दिमाग़ पढ़ो। हे लाउड ठाहे, इहो साइंसदान, इन्हनि खे सवाब मिलंदो? मां चयो मसलो सवलो आहे। मां कमाया हिन अहमदीन वटि। हे अहमदीन वॾो फ़कीर भलो माण्हू अथव, मौलविन सभिनी जी मरी ख़िदमत कंदो आहे। हिनखे सोचो हे भलारो माण्हू, हे अहमदीन जे घर में मिसाल मां मज़दूरी कयां ऐं मज़दूरी वठण वञा, वरी मौली साहब जे घर में मूंखे ॾींदो? न साईं। ॻाल्हायो नथा। मौली साहब हाणे सां होॾे तके थो छोरे सां ॻाल्हाए, सम्झेसि? कमु चए थो हुनजो थो करे त मां कीअं ॾींदुसि? मां चयो मसइलो इहो आहे, साइंसदाननि जेकॾहिं अलाह जे लाइ कमु कयो आहे त अलाह अजूरो अजर ॾींदो, सम्झो था? पर जेकॾहिं उन्हनि माण्हुनि जे लाइ कयो आहे त माण्हुनि खां रॉयल्टी वठी विया हूंदा। जान छुटी पोइ करनि माण्हुनि जे लाइ वरी अजर अलाह खां, ईअं त न थींदो। ॻाल्हि न सम्झो। तूं करे पीर जे लाइ वरी सवाब अलाह ॾे, ईअं थोरे अलाह साईं चवंदो वञी वठे वञी वेठो थी। मसलो उहो आहे त जंहिंजे लाइ कंदे त अजूरो उहो ॾींदो न। मसलो सम्झी वियो? इन में खोड़ मसला मां ग्रेग में नथो वञा, सोचींदो त ॻाल्हि सम्झ में ईंदी। त जंहिंजे लाइ कमु त माना कहिड़ो बि अमल तॾहिं सही थींदो जॾहिं कंहिंजे लाइ हुजे, अल्लाह जे लाइ। हिकु सुवाल जो जवाबु। ॿियो सुवाल जो जवाबु आहे त कीअं करे थो? हाणे ॾिसो, हिकिड़ो हमरा हिते निमाज़ पढ़े थो मस्जिद में, पर मोह करे थो ओभर ॾे गंगा ॾे। तूं वएसि अड़े चंद्रा हेॾे अंधो आहे छा? मोह कई बीठो आहे हेॾे ओभर। निमाज़ पढ़े थो, चए हा निमाज़ पढ़ा थोड़े। चढ़े मोह होॾे कर न हेॾे काॾे, त उहो चवे थो पियो हेॾे हेॾे ॿुधो, उहो चवे थो अलाह भला ओभर ॾे कोन्हे छा? हेॾे ओलह ॾे थोरो वसे ॼटनि खे बि त उहो ठाहे थो ॾे न दलील। उहो शैतान हरामी दलील ठाहे ॾींदो आहे हुननि ॼटनि खे बि, उहो बि कुझु पेर ते हुजे जीअं। अब हेॾे छो थो पढ़े? जे अलाह हेॾे बि आहे, यकी हेॾे वञी मुला पढ़नि, मां हेॾे थो पढ़ां। अब कंहिंजे लाइ पढ़े थो? चए थो अलाह जे लाइ। ऐं मौलवी चई वियो हो त कमु उहो अमल थींदो जेको कंहिंजे लाइ हुजे। त मां निमाज़ त अलाह जे लाइ पढ़ां थो। अड़े मोह हेॾे कयूं वेठो आहे। ॿियो सुवाल जो जवाब बि ॿुधो हुई मौलवी जो, त कीअं करे थो कमु? उन जे लाइ रसूलुल्लाह जो तरीक़ो मंज़ूर शुदा है, नबीअ जे तरीक़े मुताबिक़ हूंदो त क़बूल पवंदो, अमल ठहंदो। अल्लाह लाइ बि हुजे पर रसूल जे तरीक़े मुताबिक़ न आहे त तूं पंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो अमल ठाहियो। ॻाल्हि सम्झो था? उनजो मां मिसाल ॾियां हिकिड़ो सादो, बसि पोइ दुआ था कयूं। मिसाल सम्झो, बाबा खीसे में नोट पिया अथव त कढां इहे? असुल न ॻाल्हाइजो त मौलवी असली पंहिंजे प्रोग्राम ते अची वियो आहे। सम्झ पैसा पिया अथव न खीसे में, कढां कोन थो, डिॼो न भउ न करियो, साह थो निकिरे, सचेसि कोन थो घुरां। ॻाल्हि सम्झो, इन नोट ते क़ाइद आज़म जो फोटो लिखिया छापियल आहे न आहे? इहो को एॾो वॾो सुहिणो आहे छा? गिटा कंदे घिरिया पिया अथसि। हा साईं, पर इहो सुहिणो त कोन। हलंदा कंप्यूटर ते पंहिंजो नोट ठाहियूं था, पंहिंजो नोट ठाहियूं था, अहिड़े सुहिणे छोकिरे जो या कंहिं छोरीअ जो फोटो था हणूं जेका सॼे दुनिया जी मिस अव्वल आहे। असां वर्ल्ड वॾे में वॾी हसीना माईअ जो तस्वीर हईंसीं, बेहतरीन रंगीन असां कंप्यूटर ते नोट ठाहियोसीं। इहो नोट असांजो ठहियल हलंदो बाज़ार में? बैंक वठंदी? ॻाल्हि ॿुधो, कपिड़ा मिलंदा छो न हलंदा?
आहे त ओ हुन सादे जे फोटूअ खां हिन में फोटू सोनो लगल पर छो त सरकार जो मंजूर थियल जोर सां सरकार जो मंजूर थियल नाहे त न हलंदो। इहा ॻाल्हि अल्लाह क़ुरान में फरमाई त हाणे न मूसा जो नोट हलंदो, बस अॻे हुयो रिजेक्ट थी वियो। ईसा अलैहिस्सलाम जो नोट न हलंदो, सुलेमान ऐं दाऊद अलैहिस्सलाम जो नोट न हलंदा। हे ज़मानो आहे मुंहिंजे सोने मोहम्मद रसूलुल्लाह। इन करे हज़रत जुनैद बगदादी फरमायो अतरीक़ मसदूदुन इल्ला तरीक़ रसूलुल्लाह। सब रास्ता बंद थी विया खुदा मिलण जा। खुदा हाणे मूसा अलैहिस्सलाम जे तरीक़े सां तव्हांखे कोन मिलंदो, ईसा अलैहिस्सलाम जे तरीक़े सां कोन मिलंदो, कंहिं बि नबीअ जे कंहिं वलीअ जे पंहिंजे ख़्याली तरीक़नि सां कोन मिलंदो। इल्ला तरीक़ रसूलुल्लाह, मंज़ूर शुदा तरीक़ो हाणे रसूलुल्लाह जो आहे। रसूल जे मुताबिक तो जो अमल आहे त इहो अमल ख़ैरात थोरो बि हूंदो त जन्नत पहुचाए तोखे वठी जन्नत जे विच ते पहुचाए, सुभान अल्लाह, जहन्नम खां बचाए जन्नत पहुचाए, पर हुजे रसूल जे तरीक़े मुताबिक। हाणे रसूल जे तरीक़े मुताबिक न, हे चए थो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अब नबी साईं जो तरीक़ो आहे, पढ़े त दरूद थो, भलो भलो कम थो करे, पर नबीअ जो तरीक़ो नाही त क़बूल न पवंदो। क़बूल इहो तुंहिंजे मुला जो ठहियल, तुंहिंजे पीर जो ठहियल आहे, न पवंदो क़बूल। असांखे रसूल जो तरीक़ो खपे। इन करे हर अमल में ॿ ॻाल्हियूं ॾिसणियूं पवंदियूं त कंहिंजे लाइ करे थो ऐं कंहिंजे तरीक़े सां करे। सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झो अलाए न, नबीअ जो तरीक़ो लॻल हूंदो त अमल क़बूल पवंदो, न लॻल हूंदो त दुआ कयो अल्लाह असांखे अमल करण जी सही तौफ़ीक़ अता फरमाए, क़ुरान सम्झण जी सही तौफ़ीक़ अता फरमाए। मां अञा हिन में घणा मसइला आहिनि, पर तव्हां बि थकी पिया आहियो, असां बि थकिया आहियूं। अल्लाह से क़बूल फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। रब्बिग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन। नसअलुकल हुदा वत तुक़ा वल अफ़ाफ़ वल गिना। नसअलुका इल्मन नाफ़िअन क़ल्बन ख़ाशिअन रिज़्क़न वासिअन शिफ़ाअन मिन कुल्लि दाअ। ऐ अल्लाह, ए असां सभिनी जी देर ताईं इहा हाज़िरी क़बूल फरमा। ऐ अल्लाह, हिन हाज़िरीअ खे असांजे लाइ अमल सालिह बना। ऐ अल्लाह, नबी साईं बि इहे क़ुरान जो कचहरियूं क़ाइमु कयूं। अल्लाह, असां बि उन जो तरीक़ो अपनायो। अल्लाह, तुंहिंजी रज़ा जे लाइ इहो कमु आहे, क़बूल फरमा। असांजे हिन टूटे फूटे हालात खे मद्दे नज़र फरमा। ऐ अल्लाह, असांजा सभु मुश्किलात मामलात हल फरमा, सभु परेशानियूं दूर फरमा। जेका भी जुमला जमात आहे अल्लाह हिन मस्जिद मदरसे के आबाद व शादाब फरमा। अल्लाह इन हाफिज़न जी मेहनतन के कबूल फरमा, इन जी फैज़ के जारी फरमा। क़यामत ताईं यके बाद दीगरे इन्हनि जी तालीमात असांजी तालीमात के मुसलसल हला। अल्लाह तू करीमा हिकड़ा कब्रन में पिया हिन पोइ भी सवाब ओॾे वञे थो पियो। असां भी गुज़री वेंदासीं, असांजे अमल के अहिड़ो जारी फरमा जो सवाब उते मिले पियो। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम।